दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे वेलकम चवंदा पंहिंजे चैनल में। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अची सघे ऐं थी सघे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हांखे ॿुधाईंदासीं ख़ासि करे जेको आहे पापनगर जी कहाणी। जी हाँ दोस्तों, बलाज ख़ान तव्हां ॾिठो त मल्हार जे पोयां हथ धोई पइजी वियो आहे ऐं हू मल्हार खे ख़तमु करण जी कोशिशि करे रहियो आहे। छो त ज़ालिम वॾेरे अॻियां अगरि कंहिं कंध मथे खयो आहे त उहो कीअं ज़ालिम वॾेरो सही सघे थो उन खे त मुंहिंजी जुअ में हीअ केरु जवान आहे जेको मुंहिंजे साम्हूं ॻाल्हाए सघे थो बीह करे। इन जे करे हाणे मल्हार ऐं जेको आहे इन बलाज ख़ान जे विच में इहा छिक छिका जेका हली रही आहे इहा हाणे थोरो तुल पकिड़े वेंदी ऐं अहिड़े हिसाब सां इन ड्रामे जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त ऐं सनसनीखेज़ थी वेंदा ऐं हुन शेरदिल बि मौक़े जी तलाश में आहे। तमामु जल्द जॾहिं उन खे मौक़ो मिलंदो त पोइ हू बलाज ख़ान जी मुंडी मरोड़ण में देरि ई कान कंदो। बराबर शेरदिल ऐं बाला जेको आहे मल्हार हिकिड़ी सोच रखंदड़ आहिनि, लेकिन सारंग उल्टड़ सोच रखंदो आहे ऐं जेका क़ैदी आहिनि बलाज ख़ान जा उहे बि उनजे ख़िलाफ़ आहिनि। कॾहिं न कॾहिं त बलाज ख़ान उन्हनि खे मौक़ो ॾींदो ई ॾींदो।